कुंडरी रिपोर्टर बाबर अली कपरी। कुंडरी ऐं आसपास जे इलाक़नि में 3 ॾींहनि खां वक़्फ़े सां वसंदड़ बरसात रोड रस्ता घिटियूं ऐं बाज़ारूं पाणीअ जी लिपेट में अची वियूं। बिजलीअ जी अख बूट जारी। ख़बर मूजिबि कुंडरी ऐं आसपास जे नंढनि वॾनि शहरनि में 3 ॾींहनि खां वक़्फ़े सां कंहिं महिल तेज़ त कंहिं महिल हल्की बरसात जे वसकारे कुंडरी शहर जे ग़रीबाबाद भिटाई कॉलोनी जो सफ़ाबाद समेत शहर जा मुख्य रस्ता घिटियूं पाणी जी लपेट में अची विया। वक़्फ़े सां वसंदड़ बरसात सबबि मुख्य कारोबारी मर्कज़ ऐं अवाम जी अचु वञु, जंहिं करे न सिर्फ़ मुसाफ़िर गाॾियुनि, उन सां गॾु स्कूलनि ऐं बाज़ारनि में ख़रीदारी लाइ पंधु ईंदड़ औरतुनि, मौसूम ॿारनि ऐं निमाज़ियुनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त ॻोठाणनि जो शहर सां राब्तो पिणु कटिजी वियो। आबादगारनि कपह, मिर्च, बसर जी ॿिए भाॼियुनि खे कापारी नुक़सानु पहुची रहियो आहे। ठरी मीरवा डीएओ खैरपुर 5 उस्ताद मुअत्तल करे छॾिया। 15 उस्तादनि खे शोकाज़ वज़ाहत तलब। तफ़सील मूजिबि डीएओ खैरपुर सेकेंडरी एलिमेंट्री अली राजपर पारां ठरी मीरवा जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि गस्टा तालके सदर जमालदीन शर, अली अमन शर, इमदाद अली शर, आसिफ शर, ग़ुलाम कादिर शर खे घोसड़ो ॼणाए मुअत्तल करे छॾियो आहे। जॾहिं त डीएओ पारां हाई विज़िट दौरान हाई स्कूल रसूलपुर में 600 शागिर्दनि मां स्कूल में सिर्फ़ 14 शागिर्द मौजूदु हुजण ते हेड मास्टर खां वज़ाहत पिणु तलब कई वई आहे। उन खां अलावा डीओ पारां 15 उस्तादनि 3 मुख़्तलिफ़ स्कूलनि जे हेड मास्टरनि, क्लार्कनि, पटेवालनि खां दौरे दौरान स्कूल में मौजूदु न हुजण ते लिखत में वज़ाहत पिणु घुरी वरिती आहे। जॾहिं त तालका एजुकेशन ऑफिसर नारा खां बि ऑफिस में मौजूदु न हुजण ते बि वज़ाहत घुरी वई आहे। यादि रहे त हफ़्तो अॻु डीएए तरफ़ां अचानक गवर्नमेंट हाई स्कूल रसूलपुर, हाई स्कूल रसूलपुर शर, मेघो फ़कीर शर एलिमेंट्री स्कूल, शाहनवाज शर एलिमेंट्री स्कूल, लखमीर शर जो दौरो कयो वियो हुयो। दौरे दौरान केतिराई उस्ताद हाज़िरी रजिस्टर ते हाज़िरी हुजण बावजूदि स्कूल में मौजूदु ई न हुया। ॿिए तरफ़ राब्तो करण ते डीएओ खैरपुर अली अहमद राजपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हफ़्तो अॻु पूरे तालके जे स्कूलनि जा दौरा कया। अफ़सोस जो शर बिरादरी जे स्कूलनि में पंहिंजा ई उस्ताद गैर हाज़िर हुआ, जेको अमल ग़रीब शागिर्दनि जी तालीम तबाह करण बराबरि आहे। घोसड़ो उस्तादनि जी रिपोर्ट सेक्रेटरी तालीम खे मोकिली वेंदी। नाज़रीन, सिजावल खां रिपोर्ट शामिल कंदासीं। इम्तियाज़ मेमण जी। सिजावल में इंतज़ामिया जी मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते हड़ताल कई वई। गुज़िरियल ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर सिजावल रिज़वान आलम ऐं मुख़्तियारकार सलीम जमाली सिजावल शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ 3 वापारियुनि ते ॾंड हणी हिकिड़े दुकान खे सील करण वारे अमल ख़िलाफ़ अंजुमन ताजरान जे सॾ ते सिजावल शहर में हड़ताल कई वई। वापारी 5 कलाक पंहिंजा कारोबार बंदि करे वापारी हाजी असलम मेमण, हाफ़िज़ रियाज़ मेमण, हाजी मोहम्मद मेमण, नियाज़ मेमण, सुमार मेमण, पोड़ो मेमण, अकबर मेमण ऐं ॿियनि मामूं लाडो चौक खां एहतजाजी रैली कढी सूरत सिजावली प्रेस क्लब पहुता, जिते हिननि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते वापारियुनि चयो त असां वापारी सिजावल रहाकू ऐं मोज़िज़ शहरी आहियूं। असांजो जीअण जंजाल कयो पियो वञे। असां कुझु ॾींहं अॻु असां डीसी सिजावल अब्दुल वाहिद शेख सां मुलाक़ात करे स्टॉक जो शेड्यूल जारी करण लाइ चयो, जंहिं ते डीसी असांखे 3 ॾींहनि में समूरो शेड्यूल ॾियण जो यकीन ॾियारियो, जंहिंखे 3 ॾींहं बि गुज़री विया त शेड्यूल ॾियण बदिरां असिस्टेंट कमिश्नर सिजावल रिज़वान आलम ऐं मुख़्तियारकार सलीम जमाली बिना जवाज़ वापारियुनि खे तंग ऐं परेशान करे रहियो आहे। असांजी दुकाननि ते छापा हणी दुकान सील करे असां ते ॾंड हणी हलियो वियो। हिननि चयो त असांजा होलसेल जा दुकान आहिनि, असां वटि फ़क़ति हिकु ई ॾींहं जो स्टॉक रखियलु आहे। हिननि चयो त जेकी ॾंड हणनि था उन्हनि जूं रसीदूं बि नथियूं ॾिनियूं वञनि। नाज़रीन, ख़बरुनि जे अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ठट्टो खां रिपोर्टर बाबू ख़ुश्क जी। ज़िले ठट्टे जे हेडक्वार्टर मकली समेत शहर जे ठट्टे में खूनी हादसा मामूल बणियल। गुज़िरियल राति मकली शहर में पोश इलाइक़े मकली हाउसिंग सोसाइटी क़ाइम कारोबारी मर्कज़ दुबई सेंटर मकली भरिसां रोड क्रॉस कंदे रेती बजरी सां भरियल ट्रक हिकु नौजवान इरफान जो खे गिची बाटे छॾियो, जंहिंखे गड़ती जोगी हालत में सिविल अस्पताल मकली मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी नौजवान बर्फ़ जो विकिरो करे पंहिंजे कुटुंब जो पेट पालींदो हो। मकली पुलिस ट्रक खे तहवील में वठी छॾियो आहे। यादि रहे त मकली गुलामला रोड तां वॾियुनि गाॾियुनि ख़ासि करे हैवी ट्रालरनि ऐं ट्रकुनि जे गुज़रण ते पाबंदी हुजण बावजूदु ट्रैफ़िक पुलिस पारां ठट्टे ऐं मकली शहर में को मैकेनिज़म न हुजण ऐं ट्रैफ़िक पुलिस जी मौजूदगी न हुजण करे मौत जो सबबु बणिजंदड़ वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। मीरपुर ख़ासि एसएसपी मीरपुर ख़ासि आदिल मेमण जो बहितरीन इक़दाम। पंजाब कराची जी तर्ज़ ते मीरपुर ख़ासि ज़िले में लेडीज़ ट्रैफ़िक पुलिस एहलकार मुक़रर कया विया आहिनि। मीरपुर ख़ासि शहर में 5 मां 8 टंडो जान मोहम्मद में 3 लेडीज़ ट्रैफ़िक पुलिस कमु शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त ट्रैफ़िक पुलिस में वधीक 15 एहलकार मुक़रर कया विया आहिनि। एहलकारनि खे तरबियत ॾिनी वई आहे त जीअं शहर तोड़े ज़िले में वधंदड़ ट्रैफ़िक जे मसइलनि खे हल करे सघिजे। तर्जुमान पुलिस मीरपुर ख़ासि ब्यूरो चीफ सोमार समेजो।
सकरन ॻोठणनि खे पंहिंजनि हक़नि जी कानूनी ॼाण ऐं उन जे हासिलात लाइ जिदोजहद जो कानूनी तरीक़ो ॿुधाइण लाइ लीगल एड सोसाइटी पारां सकरन लाइ ॻोठ बुढो चढ़ड़ ऐं काउंसलर मुश्ताक अली भुट्टो जी सहकार सां जागरूकता प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें लीगल एड जे फील्ड ऑफिसर मौज़म अली जतोई, एडवोकेट सैयद दानिश शाह, पैरा लीगल एजाज़ अली कीरियो ऐं पैरा लीगल ख़ैर मोहम्मद लाखो ॻोठणनि खे आगाही ॾींदे ॿुधायो त लीगल एड सोसाइटी जो बुनियादु 2013 में रिटायर्ड जस्टिस नासिर असलम ज़ाहिद जिन रखियो, जेका हिन वक़्तु सिंध जी 8 ज़िलनि में कमु करे रही आहे। लीगल एड सोसाइटी कानून ताईं रसाई हासिल करण लाइ सिंध जे ॾुतरड़ियल तबिके लाइ जागरूकता जो प्रोग्राम कराए माण्हुनि खे पंहिंजा मसइला ख़ुदि हल करण जी क़ाबिल बणाए रही आहे, जंहिंमें सिंध हुकूमत जे सहकार सां सिंध लीगल एडवाइज़री सेंटरनि में कानून माहिर वकीलनि खां घर वेठे हिन हेल्पलाइन नंबर ते कॉल करे पिणु 7080600800 कानूनी ॼाण वठी सघिजे थी, जेका बिल्कुलु मुफ़्त आहे। ॻोठण जा ज़ाती मसइला हुजनि या सरकारी इदारनि जे ऑफिसरनि बाबति शिकायत हुजे, इहे सालासी ज़रिए या मुतसिब आला जी मदद सां हल कराए सघजनि था। सरकारी इदारनि में जेके बेइंतिज़ामी सबब मसइला दरपेश अचनि था, उन्हनि खे असां मुतसिब आला जे तामुन सां हल कराए सघूं था। आख़िर में मौज़म अली जतोई मसइलनि जा मुतबादिल हल जे प्रोजेक्ट जे बारे में ॿुधाईंदे चयो त हिन वक़्तु कोर्टुनि में 2 लख खां मथे केस फाइल में हुजण जे करे अदालत खां ॿाहिरि सालासी ज़रिए जेका कानून जी सिविल प्रोसीजर मौजूदु आहे उन तहत हल कराए सघिजे थो, जेको सस्तो, घटि ख़र्च, राज़दारी ऐं घटि वक़्त में पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ इंसाफ़ हासिल करण जो तरीक़ो आहे।